जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हसन जखराणी की रिपोर्ट मुताबिक जैकबाबाद जमियत उलमा इस्लाम सिंध के मेंबरन के अलविदाई तकरीब जो इनेकाद तकरीब में शिरकत कंदड़ नईमुल्लाह लकारी सैयद जाहिद शाह हाशमी सनाउल्लाह सियाल नूरुल हक लाशारी उसामा खालिजवी सईदुर्रहमान करनी शफीकुर्रहमान डेंगराज मोहम्मद अली दर्स दानियाल बखेरो राशिद अली ख्वावर मोहकमुद्दीन बिरोही अलविदाई तकरीब में माज़ी के बेहतरीन यादुन के वरजायो वियो ऐं पंहिंजे तरबियती नर्सरी जमियत उलमा इस्लाम के सॼी ज़िंदगी साथ ॾियण जो अज़म कयो वियो। मुला ऐं साहब जे तअसुब खे ख़त्म करण लाइ दोस्तनि मुस्तक़बिल में पंहिंजे आमदनी मां कुझु हिसो वधाए ग़रीब शागिर्दनि लाइ मुफ़्त ट्यूशन सेंटर क़ाइमु करण ऐं ग़रीब शागिर्दनि लाइ इस्लामी स्कूल जो सिलसिलो मुफ़्त हॉस्टल ऐं CSS जे तयारी लाइ जदीद स्कीमूं क़ाइमु करण ऐं रहण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं सभिनी दोस्तनि खे सुठे मुस्तक़बिल लाइ नेक तमन्नाऊं।